पाण जीवन जवानी हिते हींअर जेकी आहे सो जाने जेकी आहे सो जाने हिते हींअर पतंग चाई पाण खे त अची आग उझाए पचण घणा पचाया तू पचण खे भी पचाए वाक्स थी विसाए आग न लिजे आमद की संगत शाह नवाब शाह जी हफ्तेवार जेका दस्तूरी गद्याणी आहे उहे असां सिंध जे रुमानवी मज़ामती शाइर उस्ताद बुखारी जी 35 वर्सीअ जे निस्बत सां ही गद्याणी करे रहिया आहियूं जंहिंजी सदारत असांजी नवाब शाह जो ख़ूबसूरत कहाणीकार डॉक्टर सरवर खासकिन साहब कर रहे हैं आयल सभी दोस्तन के दिल गहराइन से भलीकार उस्ताद बुखारी चए तो असी सुरहान जा के सूप सदा सबा बणजी सवारियूं था कंदा शबनम जे कतरन के निगाहुन सा सलाम आई न कंडन सा रखूं यारी न थुअर सा लगे पंहिंजी मगर राबेल जा नौकर गुलाबन जा गुलाम आई। उस्ताद बुखारी जो मुख्तसर तारफ़ सिंधी बोली जो नामियारो शायर सैयद अहमद शाह उस्ताद बुखारी वलद सैयद हाजन शाह 16 जनवरी 1930 ते तालके ज़िले दादूअ जे ॻोठ गुलाम नबी चांडे में ॼाओ। 1944 ईस्वी में सिंधी फाइनल पास करे 1947 में तैलीम खाते में उस्ताद मुक़रर थियो। 1964 में सिंधी यूनिवर्सिटी में सिंधी अदब में MA कयाई। 1967 में गवर्नमेंट कॉलेज लाड़काने में लेक्चरर मुक़रर थियो ऐं आख़िर में प्रोफेसर जो उहिदे तां रिटायर कयाई। पाण सिंधी ॿोलीअ जे बहितरीन जदीद सिंधी शाइरनि में पहिरीं सिफ़त जो शाइर हो। संदसि शाइरीअ जा केतिरा ई मजमूआ छपियल आहिनि जेके कुझु हिन रीत आहिनि। गीत असांजा जीत असांजी ही गीत गुलाबी ॿारनि जा ओतूं जोतूं कूकण या कल्याण सोचूं भुणका वाका लहर लहर दरिया कारे ककर हेठ धरती सरती जिंदगी जिंदगी न कम निबरियो न गम निबरियो जुस्तजू ला तुक न तू मांदी थी न मारवी बिलबलो ए बोक मेला मलाला वतन ऐं वेसा गुलदस्ते में गीत बुखारीअ जा कता पेर न हटन पोइते धूड़ दिल ते दर्द जी घिड़िया से चढ़िया ही गजरा ही गोला हड़ई हेज वतन जा लहरे लहरे में लालाण गाए पियो जागाए पियो तड़ तड़ तेरिया ॻाल्हियां। उस्ताद बुखारी जी शाइरीअ जी लुगत अखर अखर आरसी उनवान सां अज़ीज़ किंगराणीअ तैयार कई आहे जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ 2009 में छपाए पधरी कई आहे। सिंधी ज़बान जो ही ॿ शाइर आख़िरी उमिरि में कैंसर जे मूज़ी मर्ज़ में मटिजी वियो सबबु 9 अक्टूबर 1992 ते कराचीअ जी अस्पताल में वफ़ात कयाई। अक्टूबर 1992 ते दादूअ में दफ़न थियो। कलाम जरजंग फनकार ॻाइनि था ऐं सिंध जो बेहद मक़बूल शाइर आहे। सिंध ऐं सिंधियुनि जी छो त सुबी पयो सोरी चयमि हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे। बुखारी सिंध सिंधी ऐं सदा सिंधू नदी दायम न कौसर जी न हूरन जी न जन्नत जी ज़रूरत। उस्ताद बुखारी सिंधी शाइरीअ जो उहो नालो आहे जेको मज़ामती शाइरी सां गॾु रोमांटिक शाइरीअ जो बि हिकु तमामु वॾो नालो आहे। अयाज़ जहिड़े शाइर जे दौर में हुन पंहिंजो नालो कमायो आहे। मां सम्झां थो उस्ताद ग़ज़ल जो तमामु वॾो नालो आहे सिंधी ग़ज़ल जो सिंधी गीत जो ऐं सिंधी नज़्म जो जेके आहिनि ग़ज़ल नज़्म गीत जॾहिं झुंगारजनि था त मां सम्झां थो थोरो नंढो ॿार हुजे वॾो माण्हू हुजे उनजो रूह जेको आहे रक़्स करण लाइ बेताब थी थो वञे ऐं झुमाए थो छॾे। हिकिड़ो एॾो ख़ूबसूरत शाइर ऐं हुनखे हीअ अॼु जी भेट आहे सिंधियत जी संगत नवाब शाह तरफ़ां जेका ॾिनी वई आहे जस हुजे। मां सम्झां थो त ॿी किथे बि अदबी संगत जे शाखुनि में अहिड़ी का गॾिजाणियूं न रखियूं वयूं आहिनि पर नवाब शाह खे जस आहे त हुन उस्ताद बुखारी जी यादि में अहिड़ी गॾिजाणी रखी आहे। सहेड़े सभु रोशनियूं मेड़े सभु सुरहान विझी सिंधू सीर में मस करे मेहरान लिखी मूं आखाण बुखारी हिन बुखारी जे अहिड़े अवामी शाइर जंहिंजी शाइरी
सॼी सिंध जे हर उमिरि जे हर मिज़ाज हर मकतब फ़िक्र जे माण्हूअ जे लाइ पसंदि जो कारण रही आहे। हुन सिंधी समाज जे पीड़ाउनि उन्हनि जे रुमानवी कैफ़ियतुनि ऐं बग़ावत मज़ामती जेके अंसर आहिनि उन्हनि सभिनी खे पंहिंजी शाइरीअ जे ऐं उन शाइराणी हियत में फोकस कयो ऐं उनजी शाइरीअ में जेका मौसीक़ी आहे उहा मां सम्झां थो त पिटाईअ खां पोइ जेको सिंध में जेके जी शाइरी मौसीक़ीअ जे बुनियादनि ते पूरी रहे थी तो उस्ताद बुखारी आहे जंहिंजी शाइरी एतिरी त मुतरनम एतिरी त रिदमिक ऐं एतिरी त सिंध में ॻायल शाइरी ॻाई वई आहे ऐं आवाम ताईं उन मौसीक़ी जे बुनियाद ते पहुती आहे जो हाणे ॿार ॿुढो नौजवान उन उस्ताद जे गीतनि ऐं उन्हनि शाइरीअ खे पंहिंजे रूह जो आवाज़ु सम्झी करे ॻायूं त ॿेला वॾींदा वटूं था चैम चीचकनि खे छटींदा वटूं था चयाऊं त खंजर ठपींदा वटूं था चैम को बि शहपर वटींदा वटूं था। प्यार दरिया हुआ दरिया बिलट जी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बिलट जी थो वञे नेठे निशान वा इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बिलट जी थो वञे हटंदे वॾी वीर हटी वेंदिया चंड हटंदे वॾी वीर हटी वेंदिया घूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे जन्नत बि उहा चित टिलंदी हूंदी से जन्नती जिन साण मिलंदी हूंदी दोज़ख जो बि ठरी हाँ पवंदो हूंदो उन ॾांहुं निहारे जो खिलंदी हूंदी अॼु सिंधी ॿोलीअ जे बाकमाल शाइर उस्ताद बुखारीअ जी 33 सार आहे। पाण सभु दोस्त उस्ताद बुखारी के अॼु सारण वेठा सॼी सिंध जे लगभग फनकारनि उस्ताद बुखारी गातो पे मुंहिंजो ॿुधण खां शौक़ु हो ऐं उस्ताद बुखारी सां हिकिड़ो माना हुन सां हुनजी शाइरी सां हिकिड़ो पेच अड़ियो ऐं पेच अहिड़ो अड़ियो जो उस्ताद बुखारी मूं माना शाइरी जो पहिरियों किताब जेको किताबी सूरत में पढ़ियो उहो उस्ताद बुखारी सिंधी ॿोलीअ जो बिना निरालो शाइर आहे। ईअं जीअं तव्हां वटि लतीफ़ बिना सिंधी ॿोली में लतीफ़ी आहे जीअं असां में जदीद शाइरी में असां वटि रुगो अयाज़ हिकिड़ो अलॻि आहे। सची ॻाल्हि ईअं त सिंधी शाइरीअ में अवामी रंग जो ऐं सां तख़लीक़ी अंदाज़ में पंहिंजे वतन सां ऐं माण्हुनि सां जेको उस्ताद बुखारी जो लहजो आहे उहो बिना अलॻि थलॻि ऐं उस्ताद बुखारी जो लहजो आहे। सिंधी शाइरी में हुनजो पंहिंजो निज बिज पंहिंजो मुंहुं मुआडो आहे। उदास न थी जो झाए जी न वञी वॾो जहान आहे ग़म जो विञाए जी न वञी रखी त चंड सां रख चा ॾे छॾे तारा मतां हज़ार ज़रियूं थी विराए जी न वञी मान जो बिन जवानी हिते ऐं हींअर मान जो बिन जवानी हिते ऐं हींअर जेकी आहे सो जानी हिते ऐं हींअर को पतो नाहे साजन सुभाणे सही केॾी तोड़े दिल तेज़ ताणे पई मूं ते कर महिरबानी हिते ऐं हींअर। ऐं सम्झां थो त जेके लफ़्ज़ आहिनि उहे लफ़्ज़ जॾहिं हिकिड़ो आम माण्हू ॻाल्हाए थो त उन्हनि जे असर जी नोइयत घटि आहे। जेके लफ़्ज़ आम माण्हू ॻाल्हाए थो त उन्हनि लफ़्ज़नि जी जेका असर पज़ीरी उहा घटि आहे पर उहे साॻिया लफ़्ज़ जॾहिं हिकु शाइर वटि अचनि था हिकिड़े उनजे पंहिंजे स्ट्रक्चर में जॾहिं अचनि था त उनजी अहमियत वधी थी वञे पर जेकॾहिं उहो शाइर अञा भलो आहे त उन लफ़्ज़नि जो असर अञा वधीक मथां थिए थो उनजी केमिस्ट्री वधिजी थी वञे पर उन शाइर जी जेका शाइरी आहे उहा जॾहिं वरी मौसीक़ीअ जो लिबास पाए थी त पोइ वरी
ईअं थो लॻे त ॼण लफ़्ज़नि खे पर लॻी था वञनि। ऐं मूं जॾहिं उस्ताद बुखारी खे ॿुधो त घणो करे उनखे गायकीअ जे रूप में ऐं मंज़ूर सखीराणे जी माना आवाज़ में ॿुधो जिते किथे नंढे हूंदे खां वठी। ऐं मूं माना जेका मौसीक़त सां जेको चाह या जेको रोमेंस या जेका लफ़्ज़नि जी जेका सादगी इहा जेका माणी ऐं जेका कन रसम माणी उहा माना उस्ताद बुखारी जे मार्फत ऐं मंज़ूर सखीराणे जे मार्फत माणी जेका अञा मुंहिंजे माना रूह में शामिल आहे। सूर में तो खेन सारियां छा कयां, सूर में तो खेन सारियां छा कयां, बाह ते पानी न हारियां छा कयां। ओचितो महफ़िल में ऊंदह थी वई, ओचितो महफ़िल में ऊंदह थी वई, दोस्तो दिल खे न बारियां छा कयां। हिकिड़े शहर में दाहूं खणी कयूं, बेदर्द लोक बंदि खणी दरदरियूं कयूं। हिते कन अथई भितिन खे जासूस अथई हवा, हलो चंड ते चढ़ी लॻे ॻाल्हियूं ॿुधूं। हिते नाहे कोई भरवसो, हुस्न खे पूजे वठो, काइनात हुस्न में हलंदो अचां, बहरे हुस्न में तरंदो। जीअं जंहिंखे ॾिनमि झिणक तंहिंखां मिलियमि, चोट ॾाढी रसियमि पर कयमि दरगुज़र। जान जन लाइ ॾिनमि से न कांधी थियमि, चोट ॾाढी रसियमि पर कयमि दरगुज़र। वरी असांजी गॾियाणी जी सदारत कंदड़ असांजो मानवारो साईं ऐं डॉक्टर सरवर ख़ासकेली साहब की गुज़ारिश आहे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। डॉक्टर असलियत की संगत छा नवाब साहब के जो उस्ताद बुखारी है याद कयो आहे, यकीन कयो इहा जेका उस्ताद बुखारी सां जेको मोहबत या जेको असांजो ॻांढापो आहे उहो ई मूंखे अॼु हिते छिकिया आहे। लतीफ़ खां पोइ जेकॾहिं वधि में वधि ॻायो वियो आहे, पर मां इहो चवंदुसि त उस्ताद बुखारी जा एहसासनि, जज़्बनि, इनकलाब, मज़ामत ऐं असांजा जेके बि असांजा ख़्याल जेके रविया आहिनि उन्हनि सभिनी जी जेका त उस्ताद बुखारी तर्जुमानी कई आहे। ऐं उन्हनि सभिनी में जेके रंग आहिनि उहे उस्ताद बुखारी जी शाइरीअ में मिलनि था। ऐं जॾहिं बि वेठो आहियां, जंहिं बि मौज़ूअ ते मूंखे कोशिशि कई आहे त यार मूंखे को शेर मिले, त लतीफ़ खां पोइ जेकर को शेर मिले थो कंहिं बि मौज़ूअ ते जेकर तव्हां खणो त उहो तव्हांखे उस्ताद बुखारी बदिलंदो। आशिकीअ में अची दिलि शिकस्तो न थी, दिलि शिकस्तो न थी, डांग फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई, डांग फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई, पेर ॿोड़े त ॾिस बाह पाणी अथई, कंध पकड़े त ॾिस हीअं बकरी अथई। दिलि शिकस्तो न थी, दिलि शिकस्तो न थी।